अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां अब्दुल क़यूम डहरी। सभ खां पहिरीं हेडलाइन। जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि जा रंगा। कराची, लाड़काने, सखर, मीरपुर ख़ास ऐं उमरकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मौसमियात खाते पारां कराची में शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। राति 11 वॻे ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहण जी अक थी। बान, सईदाबाद, बोज़दार वॾा ऐं टंडो रहीम समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात खां पोइ गोॾे जेॾो पाणी बीही वियो। जोही ऐं मोरजा में तेज़ बरसात सबबि घर में भित किरण सबबि 2 ॿारड़ा फोत। काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ नयूं वही आयूं। समें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। इंतिज़ामिया ग़ाइब। बलूचिस्तान में बरसाती सबबि तबाही। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 42 ॼणा फोत। चौमासे जी बरसातुनि दौरान फोतगियुनि जो अंगु 80 ताईं पहुची वियो। ज़ोब वेझो पाक अफ़गान सरहदी इलाइक़े काकड़ बखरासा में डैम टुटी पवण सबबि वॾे पैमाने ते आबादी पाणी हेठि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में मक़ामी इंतिज़ामिया ऐं PDM में आरज़ी कैंपूं क़ाइमु करे छॾियूं। सिंध सरकार सूबे में बिजली अघनि बाबति सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सूबाई काबीना जे इजलास में सेपरा जोड़ण जी मंज़ूरी। तवानाई जे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सूबे जी पंहिंजी सेपरा जोड़ण जी आइनी गुंजाइश आहे। उन इख़्तियार जी ज़रूरत आहे त जीअं तवानाई बाबति रिथाऊं अॻिते वधी सघनि। सिंध काबीना कानून ऐं तवानाई वारे खाते ते बदल कमेटी जोड़े छॾे। कमेटी आइनी, कानूनी ऐं फ़नी मामला ॾिसी अथॉरिटी जो बिल तयारु कंदी। सिंध सरकार सिहत जूं 95 सहूलियतूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हैदराबाद डिवीज़न जूं 43, लाड़काने जूं 26, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जूं 26 सहूलियतूं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलंदियूं। छठे ऐं सजावल में हलंदड़ सिहत जूं 13 सहूलियतूं वधीक 6 महीननि लाइ MRF खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई। अल्लाह जो शुक्र आहे जो तेल जे अघनि में कुझु घटिताई थी आहे। तेल जे अघनि में इज़ाफ़ी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे। महांगाई जो सिलसिलो गुज़िरियल 6 सालनि खां जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में ग्रीन ऐं ब्लू लाइन मेट्रो बस सर्विस जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त माज़ी जे हुकूमतुनि नाक़िस मनसूबाबंदी कई। मुल्क कर्ज़नि में ॿुॾल आहे। मईशत जी बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। तेल जे अघनि में घटिताई अची रही आहे। जल्द महांगाई मां निजात मिलंदी। हफ़्ते खन में खाजरे तेल ऐं गिह जा अघ 350 रुपयनि ताईं अची वेंदा। आलमी मार्केट में तेल जे अघनि में घटिताई जो फ़ाइदो आवाम खे सही वक़्त ते पहुचाईंदासीं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल वॾो ऐलान करे छॾियो। चवे थो गिह, खंडु ऐं अटे जी क़ीमत में वॾी घटिताई अची वेंदी। अटो बि सस्तो थींदो। भाण जी क़ीमत बि घटि थींदी। इलेक्शन कमीशन हमज़ा शहबाज खे खटाइण जी कोशिश करे रही आहे, पर PTI जो मुक़ाबिलो को बि लोटो नथो करे सघे। हमज़ा शहबाज ॿुधी छॾे त अवाम फ़ैसिलो करे छॾियो आहे। इम्पोर्टेड हुकूमत अमरीकी साज़िश ऐं लोटा मंज़ूर न आहिनि। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो शेखुपुरा में जलसे खे ख़िताब। उन खां पहिरीं सहाफ़ियुनि सां मुलाक़ात में चयाईं त आर्मी चीफ जी मुक़ररी कॾहिं बि मुंहिंजो इशू नाहे रहियो। ॻाल्हियुनि जा दर सदाईं खुलियल रहंदा आहिनि। पंहिंजी फ़ौज खे कॾहिं बि कमज़ोर नथो ॾिसी सघां। सरहद ते फ़र्ज़ सरअंजाम ॾींदड़ जवान मुंहिंजे बचनि वांगुरु आहिनि। मूंखे पंहिंजी मुल्क जी ॻणती आहे। जिन माण्हुनि खे मुल्क ते मढ़ियो वियो आहे, डपु आहे त उहे मुल्क जो छा हाल करे छॾींदा।
वज़ीर आज़म जी सदारत हेठि एनर्जी टास्क फोर्स जो इजलास क़ौमी सोलर एनर्जी पॉलिसी जो ऐलान 1 अगस्त ते करण जो फ़ैसिलो पॉलिसी गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जी मंज़ूरी सां मशरूत हूंदी। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त वज़ीर आज़म हाउस ऐं ऑफिस खे हंगामी बुनियादनि ते शमसी तवानाई जे मुंतक़िल थी वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम खे सस्ती बिजली ॾियणु हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। हुकूमत जी कोशिश है त मुल्क के तवानाई के शोबे में खुद कुफैल बणायो वञे। शमसी तवानाई सां पैदा थियण वारी बिजली सस्ती हूंदी। पाकिस्तान में पहिरें भेरे जामिया सोलर एनर्जी पॉलिसी आंदी पई वञे। पॉलिसी सूबनि जे सलाह मशवरे सां लागू थींदी। वज़ीर आज़म पारां समूरनि सूबनि खे तजवीज़ूं बाबति आगाह करण खां पोइ राय वठण जी हिदायत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात फ़ोन ते राब्तो। वापार ऐं सिहत वारनि शोबनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में अवामी ऐं कारोबारी राब्ता वधाइण घुरिजनि। अॼु मुल्क में तारीख़ी महांगाई आहे। असांजे दौर में महांगाई जूं दाहूं कंदड़ हाणे छा कयो आहे। हाणोकी हुकूमत महांगाई जो रिकॉर्ड छोड़े छॾियो आहिनि। PTI अॻुवान शौकत तरीन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हू चाहिनि था त अवाम खे रिलीफ मिले, पर हुकुमरान अमरीका खां डिॼी रूस खां तेल ख़रीद न पिया कनि। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत सिहत कार्ड ॾेई रही आहे। ॿियनि सूबनि में उनखे रोकियो वियो। पंजाब के वडे वज़ीर के रोशन घर प्रोग्राम के इलेक्शन कमीशन 17 जुलाई तक मुअत्तल कर छो। रोशन घर प्रोग्राम बाबत इलेक्शन कमीशन के नोटिस से ॿुधणी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। पंजाब के वडे वज़ीर हमजा शहबाज इलेक्शन कमीशन में जवाब जमो कराए छो। वकील खालिद इसहाक पंजाब के वडे वज़ीर हमजा शहबाज जो जवाब जमो करायो। हमजा शहबाज के वकील खालिद इसहाक इलेक्शन कमीशन में पेश थी ॿुधायो त जै प्रोग्राम जो ऐलान किया वियो आहे उन जो तालुक चूंडनि वारनि तकनि सां नाहे। पंजाब जा 90 लख माण्हू प्रोग्राम मां लाभ माणे सघंदा। 100 बिलियन रुपया बजट में रखिया विया आहिनि। संदन मक़सद सियासी फ़ाइदो हासिल करणु आहे। इलेक्शन प्रोग्राम मुअत्तल करण जो हुकुम ॾींदे चयो आहे त नंढी चूंडनि खां पोइ भली प्रोग्राम शुरू कयो वञे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग की ॾे वठ दौरान एक जवान शहीद। ISPR पारां जारी कयल पधिराई मूजिब सिक्योरिटी फोर्सेस उत्तर वज़ीरिस्तान के मीर अली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि की मौजूदगी वारे इतला ते कार्रवाई कई त दहशतगर्दनि फायरिंग करे ॾिनी। दुश्मन सां विढ़ंदे नौशराह सां वास्तो रखंदड़ एक जवान वहीद खान शहादत माणी। ISPR मूजिब इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी है। दहशतगर्दनि खे पकड़े कैफ़र इक़्तिदार ताईं पहुचाए वेंदो। कराची की अदालत दुआ ज़हरा केस में निकाह अख़वा ऐं गवाह की ज़मानत जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर की अदालत में दुआ ज़हरा अग़वा केस में निकाह अख़वा गुलाम मुस्तफ़ा ऐं गवाह असगर की ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत चयो त जेसिताईं केस जो आर्ज़ी चालान नथो पेश थिए जवाबदारनि खे ज़मानत नथी ॾेई सघिजे। जमपीर के खाण में दबजी वियल ॿारड़ी समेत 8 पोरियतनि जा मड़ कढिया विया। सूबाई वज़ीर जी सिंध काबीना की आगाही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। जमपीर में कोयले की खाण अंदर थियल जानी नुक़सान ते दुख जो इज़हार। कोयले की खाण में 12 वरनि की नींगर जो मड़ हथ अचण की जांच जो हुकुम। रिपोर्ट तलब। तवानाई के सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मामले ते काबीना के ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त कोयले की खाण में 8 लाश कढिया विया आहिनि। खाण में हथ आयल 8 लाशनि में एक नींगर जो बि आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समूरनि माइंस सेफ्टी ऑडिट करण की हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर चयो त आहे त ॿारड़ी वारे मामले की जांच करे रिपोर्ट पेश कई वञे। ॿारड़ो माइंस में कम करे रहियो हो त चाइल्ड लेबर की भञ कड़ी आहे। ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उमरकोट भरिसां मुड़ुस ज़ाल के घुटा ॾेई क़तल करे छॾियो। ॻोठ हबजी ठकर में जवाबदार सोनू भील सावरनि में तरसियल पंहिंजी ज़ाल मुबैना क़तल करण बाद फरार थी वियो। मक़तूल नारी के वारसनि जो चवणु आहे त सोनू भील घर अची मुबैना घुटा ॾेई क़तल करे छॾियो। फिरोजपुर वेझो वैन कल्टी थियण सबबि 3 ॼणा हयाती विञाए वेठा। 9 ॼणा ज़ख़्मी। इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तारी सबबि वैन कल्टी थी पई। ड्राइवर 3 ॼणनि दम ॾेई छॾियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
करुंडी वासण नारी जे मुड़स तरफां वार कतरे तज़लील। नारी शमशाद ओड के संदस मुड़स ईशोर लाल भाइरनि सां गॾिजी मुबैना तौर घर में गिलींदो रहियो। मुतासिर नारी जो इंसाफ़ लाइ खैरपुर प्रेस क्लब आॾो एहतिजाज। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम करण जी अपील। ईद उल अज़हा में बाक़ी 2 ॾींहं हुजण करे माल पिड़ियुनि ते माण्हुनि जी रश। क़ुर्बानीअ जे जानवरनि जूं क़ीमतूं ॿुधी ख़रीदार मायूस। महांगाई चोट चढ़ी वई आहे, असांजो ख़र्च बि पूरो न पियो थिए। ख़रीदार वरी जानवर सस्ते अघ ते ॾियण लाइ ज़ोर भरीनि था। मालवनि जो मौक़िफ़। कुझु थी असां ग़रीब आवाम था पिड़जूं। 2500 रुपया किरायो आहे। ग़रीब माण्हू मतलब 2500 रुपया किरायो डबल। हुकुमरान मरी आहिनि जा। सुबह आए 300 रुपए में, जा रहे 800 रुपए में। गरीब आदमी तो मर रहा है ना, पिस रहा है। क्या कहते हैं, हुकूमत को जो है इस पे जो है रेट तो फिक्स करनी चाहिए ना। ही मजबूरी जो फ़ाइदो पिया वठनि यार आवाम जो। तो हिते पाकिस्तान में को कानून आहे कोन। पेट्रोल महंगा कर रहा है, डीजल महंगा, तो खाता बराबर होएगा ना। ये हमारे साथ जुल्म है, गरीबों के साथ। सेठों को कोई फर्क नहीं, ये गरीबों का फर्क हमारे। ईद के मौके ते ट्रांसपोर्टरनि भाड़नि में बीहण ते वाद करे छॾी। अबाणनि इलाइक़नि ॾांहुं ईद मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िरनि जूं शिकायतूं। ट्रांसपोर्ट खाते जे अमलदारनि खे वाद किरायो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ एक्शन जो मुतालबो। मुझे पी पुगाईंदो, पोइ यक तारो वॼाईंदो, पोइ उनजी पुछां पुगाई ॻाईंदी करे इहे तारनि मां तरंदी अचे, लोड़ मां लोड़ंदी अचे, इहो दिलि ॿारो चल पई करे। त हीअ चऊं त हीउ केरु फनकार आहे जो ॻाए थो इहो। पोइ वञी माण्हुनि वञी चयो त हीअ माई भाॻी ॻाए थी। ओ दिली बारो चली मारे चली पई करे। ओ झिरमिर दौला बरसे पवनी की डोला तारे। मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। तरजी कोयले माई भाग्य जे विछोड़ खे 36 वरह वहामी चुका, पर अॼु बि संदसि सुरीलो आवाज़ लाड़ तोड़े उत्तर में गूंजंदो रहे थो। जमाना बदल जाता है, मुल्कों की तारीख बदल जाती है, शहंशाह बदल जाते हैं, मगर इस बदलती हुई दुनिया में मोहब्बत जिस इंसान का दामन थाम लेती है वो इंसान नहीं बदलता। जे खड़ा तू और जे खड़ा मैं और जरा बीच में पिस्तौल। उठाए पिस्तौल और चला गोली मुझ पर, निकाल ले तो अपने दिल के अरमान। मैं ऐसे कानून और इंसाफ के खिलाफ बगावत करना अपना फर्ज समझता हूँ। जालिम ब्रूटस के खिलाफ मैं सारे रोम को खड़ा कर दूंगा। मैं उसके मनहूस मुंह पर से अदल इंसाफ का झूठा चेहरा नोच के फेंक दूंगा। नंढे खंड में पंहिंजी अदाकारी वसीले जबरदस्त मनता माणींदड़ दिलीप कुमार जी पहिरीं वरसी यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार पिशावर जे हिक पख्तून घराणे में 11 दिसंबर में 1922 ते जनम वरितो। आन देवदास मुगल आज़म
गंगा जमुना इनकलाब कर्मा संदसि शाहकार फिल्मूं सम्झियूं वञनि थियूं। दिलीप कुमार 7 जुलाई 2021 ईस्वी ते मुंबई जे हिकु अस्पताल में लाडॉन करे वियो हो।